प्यारो दोस्त असद शेख जो कम्युनिटी लाइ हमेशा हरदम तैयार हूंदो आहे। अॼु मस मस असांखे हथ आयो आहे हुस्टन में। अदा अस्सलाम वालेकुम असद भाई, कहिड़ा हाल आहिनि? सलाम, वॾी महिरबानी, थैंक यू। किथां जा आहियो असद भाईजान? बेसिकली अदा मां बेसिकली पाण रोड़ी जो आहियां। आई मूव्ड हियर इन ह्यूस्टन। मां नटशेल में ॿुधायां थो तकड़ में त जेको आहे 2016 में मां आयुसि हिते। मूं हितां मास्टर्स कई कंप्यूटर साइंस डेटा एनालिटिक्स में। एंड नाउ नॉट इन माई फील्ड IT, बट मां कनेक्टेड आहियां सेल्फ ऑन बिजनेस सां। भला तालीम खां पोइ अमेरिका में खोड़ रस्ता आहिनि लीगल तरीक़े सां माण्हू हिते पंहिंजो सेटअप ठही सघे थो। साईं ॾिसो, तालीम खां पोइ बि ऐं तालीम अगरि तव्हां वटि आहे बि त ॿिन्ही सूरतुनि में तव्हां वटि रस्ता हिकु न ॿ न हज़ारे रस्ता आहिनि। छो जो हूअं बि माइग्रेशन जेका आहे बरकत हूंदी आहे, माण्हू किथे वञे थो कंहिं सुठे जे लाइ, सुठे कॉज जे लाइ। US हूअं ई मशहूरु आहे, नंढे हूंदे खां असां ॿुधंदा आहियूं लैंड ऑफ अपॉर्चुनिटी। हिते जॾहिं आयासीं त पोइ ॾिठो त वाकई लैंड ऑफ अपॉर्चुनिटी आहे। हिते हर जॻह ते तव्हांखे मौक़ो मिलंदो आहे। हा, शुरू में स्ट्रगलिंग इहा आहे त तव्हां हिते अचो कीअं, तालीम जे बुनियाद ते अचो था, बिज़नेस जे बुनियाद ते अचो था। हर शइ में हिते लीगल मौक़ा जेके आहिनि हिकु न ॿ न 500 हज़ार, त तव्हां हिते पहुचो कीअं। ऐं ईअं न सम्झो त तव्हां पाकिस्तान मां अगरि अंडर ग्रेजुएट आहियो या ग्रेजुएट आहियो त तव्हांजी डिग्री जी वैल्यू न आहे। इहो न, बिल्कुलु ग़लति आहे इहो कॉन्सेप्ट। मां पाण पाकिस्तान मां पढ़ी आयो आहियां। मूं बैचलर्स उतां कई आहे IT में, मास्टर्स उतां कई आहे, मूं लॉ ग्रेजुएशन उतां कई आहे। ऐं तव्हां हीउ ॾिसो, असांजो मुल्क USA हाणे असांजो मुल्क आहे इहो बि, त हिननि मूंखे उतां जी डिग्री रिकग्नाइज़ करे हितां जो लॉ ग्रेजुएट करे छॾियो अथऊं। अच्छा सर, हिकिड़ो नंढो सुवाल आहे। जीअं हिन साल इंडिया जा 80,000 शागिर्द अमेरिका में दाख़िला वठण में कामयाबु हुआ, असांजा 80 बि नथा थियनि। इनजो रीज़न छा आहे? इन जो रीज़न इहो आहे, मेन रीज़न जेको आहे, उते जेके असांजा शागिर्द आहिनि जेके अंडर ग्रेजुएट तमामु टैलेंटेड आहिनि, उन्हनि जे लाइ मसइलो इहो प्रॉपर गाइडेंस कोन्हे। उन्हनि खे ख़बर ई न आहे त कुझु खे ख़बर आहे जंहिंखे 1%। पर फाइनेंस बि त इशू आहे न पंहिंजे घर न? फाइनेंस इशू आहे, पर उनजो हल स्कॉलरशिप बि त आहे। हाणे हिते ॾींहं में 100 मैसेज अचनि था, पर उन मां स्कॉलरशिप लाइ IELTS करणी पवंदी, GRE उहो कनि कोन था। उनखे जंहिंखे चऊं IELTS कयो, उहो चवनि था न दादा इहो असांखां न थींदो। जॾहिं टैलेंटेड जेको बि छोकिरो हूंदो उहो IELTS खां कॾहिं न घबराईंदो, को मसइलो ई कोन्हे। ऐं फुल फंडेड स्कॉलरशिप, फुल फंडेड इंक्लूडिंग योर फूड एंड अकोमोडेशन एंड एवरीथिंग हिते अवेलेबल आहे। उनखां पोइ एतिरा मौक़ा आहिनि। तव्हां ॾिसो, इंडिया जा या ॿियनि मुल्कनि जा सभ खां वधीक चंक इंडिया जो आहे। हिते H1B वीज़ा हूंदो आहे। H1B जेका एम्प्लॉयमेंट वीज़ा, हर साल 1 लख वीज़ा इशू थींदो आहे। उन मां वॾे में वॾो चंक जेको असांजे नेबर कंट्रीज़ वठी था वञनि। उनजी वजह इहा ई आहे त प्रॉपर गाइडेंस आहे। कंपनीज़ आहिनि जेके स्पॉन्सर कनि थियूं। हा, फ्री में न थींदो आहे H1B। मूं ॿुधो आहे इंडिया जो कुझु स्टेट्स आहिनि जेके ऑफिशियली उन्हनि खे पैसा ॾियनि थियूं ऐं चवनि थियूं त भले हुते सेट बि थियो, असांखे कुझु इंट्रस्ट ॾेई करे मार्कअप ॾेई करे तव्हां वापसि पैसा ॾियो। ॾिसो, रिक्रूटमेंट हिकिड़ो वॾो बिज़नेस आहे हिन वक़्तु अमेरिका में। न, हू त एडमिशन जे सिलसिले में बि ॾियनि था। न, एडमिशन जे सिलसिले में बि ऐं रिक्रूटमेंट बि वॾो बिज़नेस आहे। अगरि ॾिसो हुते हाणे असां वटि ईअं न आहे, इवन दो एजुकेशन डिपार्टमेंट प्रोविंस जे अंडर में आहे असां वटि, पर कॾहिं बि तव्हां ॿुधो आहे त कोई असांखे बैक न कंदो गवर्नमेंट मां। अगरि गवर्नमेंट मां हिते बैक हुजे ऐं जेका छोकिरा टैलेंटेड आहिनि पर हुन सां फाइनेंशियल इशू आहे, उन्हनि खे लेट सपोज हितां स्कॉलरशिप नथा अर्न करे सघनि, पर इहा ई स्कॉलरशिप अगरि हुननि खे गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिए थी त बाबा ठीकु आहे, असां तव्हांखे स्पॉन्सर कयूं था, तव्हां वञो। हैक हाणे सिंध गवर्नमेंट जे अंडर में HEC उहा ॾिए थी। उन्हनि वटि हेतिरियूं स्कॉलरशिप्स आहिनि ऐं थ्रू प्रॉपर चैनल था अचनि, त इहे ॿियनि गवर्नमेंट। हुते गवर्नमेंट जेके ॾियनि थियूं चवंदो भले तव्हां बाइंडिंग का बि कोन्हेगा, सिर्फ़ु पैसा वापसि कयो, वापसि अचण जी ज़रूरत कोन्हेगा। पर HEC ॿी गवर्नमेंट चवंदो वापसि तव्हांखे अचणो पवंदो, 2 साल तव्हांखे। इहो प्रोपोज़ल मूं लास्ट टाइम बि ॾिनो हुयो सिंध गवर्नमेंट खे। बॉन्ड तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां कंहिं इदारे में उते ऑलरेडी कमु कयो था या HEC तव्हांखे मोकिले थी। अगरि गवर्नमेंट ऑफ सिंध तव्हांखे HEC ऐं IT जे अंडर में मोकिले थी त हुन में बॉन्ड जी ज़रूरत न पवंदी। हुन में उहो सिर्फ़ु इहो ॾींदा त बाबा तव्हां वञो, असां तव्हांखे फर्स्ट सेमेस्टर जी स्कॉलरशिप ॾियूं था, ठीकु आहे, फर्स्ट सेमेस्टर जी। ऐं उनखां पोइ हिते मास्टर्स जो जेको स्टूडेंट ईंदो
उनखे वर्क परमिट मिलंदो, उहो जॉब करे सघे थो, रिसर्च PhD वारो ईंदो, रिसर्च फेलोशिप करे सघे थो हिते, उहो पैसा अर्न कंदो हिते। खोड़ छा कयो इहा शिकायत कंदा एडमिशन बि थी वई आहे, हाणे असांखे फाइनेंशियल सपोर्ट लाइ केरु पेपर ॾियण लाइ तयारु कोन्हे। पोइ असां जेके सेठियूं हिन वॾेर आहिनि जेके मिलियनर बिलियनर कमाए वेठा आहिनि, चलो ॿी सपोर्ट न कनि, घटि में घटि भला इहो बैंक स्टेटमेंट वारी सपोर्ट कनि, इहा बि नथा कनि, छो नथा कनि? न, बैंक स्टेटमेंट वारी सपोर्ट ईअं हूंदो आहे, टेक्निकली मां तव्हांखे ॿुधायां, बैंक स्टेटमेंट जेको हितां जेको असां प्रोसेस मां हिन मां गुज़रिया आहियूं या ॿिया दोस्त गुज़रिया आहियूं, उन लाइ लाज़मी हूंदो आहे त तव्हां कंहिं प्रोसेस मां कंहिं मरहले मां गुज़रो। हाणे पैसा कोई कंहिंखे ईअं न ॾींदो आहे। बैंक स्टेटमेंट हूअं त हली वञे, पर या त ब्लड रिलेशन हुजे या वरी तव्हां स्कॉलरशिप उहा अर्न कई हुजे कंहिं बि तरीक़े सां। हाणे कंहिंजी हुते NGO आहे के जेके तव्हां ॿुधायो था, माण्हू काफ़ी आहिनि, उन्हनि जा पंहिंजा इदारा आहिनि, उहे बजाए जो ईअं बैंक स्टेटमेंट हिकिड़ो प्रॉपर निज़ाम हुजे, ठीकु आहे, तव्हांजी वेबसाइट ठहियल आहे, तव्हांजी हा XYZ हिकिड़ी NGO ठहियल आहे, तव्हां हुते कमु कयो था, उते सिर्फ़ु हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट हणी छॾियो बाबा त हीउ जेको इन ते पूरो थींदो हिन मैरिट ते, वी विल गिव हिम 2 स्कॉलरशिप इन अ ईयर, त उहो जेको विन कंदो हुनजो नालो अची वञे, हिकिड़ो प्रॉपर वे थींदो आहे त बाबा तोखे XYZ बाबा छो बैंक स्टेटमेंट ॾिनी, तुंहिंजो केरु आहे, पैसा त अॼुकल्ह ज़माने में कोई कंहिंखे नथो ॾिए, त हिकिड़ो प्रॉपर गाइडेंस हुजे। हिकिड़ो सिर्फ़ु असां वटि सिंध में हिकिड़ो इदारो ईअं हुजे न जेको इहो कमु करे, माशाल्लाह ॾिसो SSDP कमु करे थी अवेयरनेस जो, स्टूडेंट्स प्रोग्राम्स जो, पर उहा शइ जेका गवर्नमेंट सपोर्टेड हूंदी आहे न, मां रिक्वेस्ट कंदुसि गवर्नमेंट खे। हीअ जेके नौजवान अचणु चाहिनि था ॿाहिरि मुल्कनि में, त तव्हां लाइ छा चवंदो त कहिड़ी तयारी करिणो? साईं, नौजवान जेके अचणु चाहिनि था, स्टेप बाय स्टेप अचनि, स्टेप बाय स्टेप, को बि जंप ज़रूरी न आहे त सुबुह तव्हां उथियो त बाबा अमेरिका वञिणो आहे, न ईअं न आहे, तव्हां स्टेप बाय स्टेप अचो। तव्हां अगरि सिंध में किथे बि रहो था, पहिरियां मूव थियो, कराची अचो, उते स्टेप हिकिड़ो रखो, क़दम रखो, उनखां पोइ तव्हां ॾिसो हिन वक़्तु जेतिरी आसान ऐं सस्ती फ्री स्कॉलरशिप यूरोप में आहे, किथे बि न आहे। मां तव्हांखे नाला खणी थो ॿुधायां, इटली में, फ्रांस में, जेके जेके असांजा दोस्त पढ़िया आहिनि, जर्मनी में, यूरोप जा जेके 27 शेंजन कंट्रीज़ आहिनि, उन्हनि मां हिन वक़्तु बि 15 कंट्रीज़ में स्कॉलरशिप फ्री अवेलेबल आहिनि। अक्सर जेके नौजवान आहिनि उनजो ख़्यालु अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया तरफ़ घणो आहे, यूरोप तरफ़ घटि आहे, छो? उनजी वजह इहो, हर को ऑफकोर्स यूरोप में अपॉर्चुनिटीज़ न आहिनि, यूरोप में अपॉर्चुनिटीज़ न आहिनि, पर तव्हां ॾिसो अगरि कंहिं जाइ ते तव्हां ॾाकण ते चढ़ंदो था त ॾाकण में ॿिया ॾाका बि त आहिनि न। हाणे माना तव्हां चओ त आख़िरी ॾाके ते पुॼूं, चलो ट्रांज़िट थी सघे थी, त तव्हां हिकिड़ो ॾाको रखो। मां तव्हांखे गारंटी थो ॾियां, मुंहिंजा पर्सनल दोस्त हुया, उन्हनि इटली में, फ्रांस में, जर्मनी में स्कॉलरशिप्स वठियूं। स्कॉलरशिप न बि वठो, मास्टर्स में एडमिशन थी वई, फीस भरियो 200-300 यूरो, जेका एॾी वॾी फीस न आहे। उनखां पोइ 6 महीना उते रही करे तव्हां उतां उन कंट्री मां वीज़ा अप्लाई कयो, भले किथां जो बि, कैनेडा जो कयो, US जो, 90% तव्हांजो लॻी वेंदो। उनजी वजह इहा आहे त तव्हां अधु पंहिंजी सिक्योरिटी क्लियरेंस हर शइ कराए आया आहियो। जॾहिं यूरोप पुॻाओ, तव्हांखे एक्सपोजर आहे, तव्हां उथो वियो था, माण्हुनि सां ॻाल्हायो था, तव्हांखे दुनिया जी ख़बर पए थी, त तव्हांजी ज़हनियत बि चेंज थी वञे थी, माहौल चेंज थिए थो, ऐं हितां जे लाइ आसानी थी पैदा थिए। असांजो नौजवान अक्सर डिग्री करे वेहे थो, स्किल्स पंहिंजा सेट नथो करे, त स्किल्स जी केतिरी इंपॉर्टेंस आहे फ्यूचर में? साईं, मां हिते कल्ह हिकिड़ी वीडियो पियो ॾिसां, उन में हिकिड़ो गेस्ट स्पीकर हुयो, उहो इहो ई पियो चए त डिग्री तव्हां साइड ते रखो। हाणे उन हिकिड़ो नंढो मिसाल ॾिनो त हिन वक़्तु जेके बि टॉप 100 फॉर्च्यून 500 फॉर्च्यून जेके कंपनीज़ आहिनि, उन्हनि जा मोस्टली CEOs इट्स जूइश, ठीकु आहे। हाणे उन जी वजह छा आहे? रिसर्च एंड डेवलपमेंट सॼी उन्हनि वटि आहे, ठीकु आहे। हुननि वटि डिग्री न आहे, दे डोंट हैव एनी डिग्री, डॉक्टर्स, बैचलर्स, नथिंग, बट दे हैविंग ए स्किल्स। उते जेको लेक्चर थींदो आहे या कुझु बि, या को कंहिं वॾे इदारे में कंहिंखे सिलेक्ट कंदा आहिनि, इंटरव्यू वठंदा आहिनि, उते डिग्री न पुछंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि डिग्री वञी घर ॾे। उते माना मां कल्ह वीडियो पियो ॾिसां, प्लास्टिक जी हिकिड़ी मिनरल वाटर जी बोटल अची रखियईं डाइस ते, त टेल मी हाउ आई कैन सेल दिस। हिकिड़े चयो साईं हिनखे चौकोर करे छॾियो, कंहिं चयो त्रिकुंडो करे छॾियो, हर कंहिंजो फोकस इहो त माना थोरो शेप सुठो लॻे। हिकिड़ो जोइश आहे,
उन चयो मां हिन में जेको ढक हणंदुसि उहो इलेक्ट्रो मैग्नीफाइंग ढक हणंदुसि जेको 60 सेकंड्स में तव्हां बटन दॿाईंदव पाणी प्योरीफाइड थी वेंदो कहिड़े वक़्तु बि हुनखे पी सघो था। हाणे उन वटि काई डिग्री न हुई, उन वटि स्किल हुई, दिमाग़ हुयो। दैट इज़ द पॉज़िटिव। तो नौजवान खे मैसेज कहिड़ो आहे फाइनल? नौजवान लाइ मैसेज इहो आहे जेका स्किल थी सघे हासिलु कयो ऐं कॾहिं बि जंप ॾियण जी कोशिशि न कयो। स्टेप बाय स्टेप तव्हांखे सभु गाइड कंदा, अॻिते वठी हलंदा। महिनत तव्हांजी पंहिंजी हूंदी, गाइडेंस असांजी हूंदी, पर स्टेप बाय स्टेप। मतलब डिग्री तव्हांजी लीगल फिल इन द ब्लैंक त फिल करे थो, पर कामयाबी जी गारंटी न कामयाबी जी आहे। guarantee। स्किल सेट्स तव्हांखे स्किल्स किथे बि तव्हांखे बुख न मारी। भूख न मारींदा। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।